यूसी अबुल हसन डाहरी के वार्ड नंबर 1 मां चूंडियल काउंसलर रियासत अली लाशारी प्राइमरी उस्ताद बणिजी वियो। खेस नौकरी जो ऑर्डर मिलण बाद खाली थियल सीट ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां मोमिन खान मरी के टिकट ॾिनी वई, जेको बिना मुक़ाबले कामयाब थी वियो। बिना मुक़ाबले कामयाब थियल काउंसलर मोमिन खान मरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, तां पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत जो मशकूर आहियां, जिन मूं ते एतमाद कंदे टिकट ॾिनी। हुन वधीक चयो, तां पंहिंजे वार्ड जी अवाम जा बुनियादी मसइला हल कराइण जी कोशिश कंदसि। हुन मौक़े ते जहांज़ेब अबरार गोरचाणी, यूसी अबुल हसन डाहरी के वाइस चेयरमैन अब्दुल गफ्फार मरी, यार अली मरी, खादिम हुसैन पंवर, परवेज़ मरी, बिलावल खान डाहरी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची